सुना अस्सलाम वालेकुम या अली मदद। ये असां चिटूं पेश कयूं था हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी शान में उन जी ज़िंदगीअ जे कुझु लम्हनि महिरबानी करे तवजो ॾींदा। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खुदा पाक सां तूर सीना जबल ते हम कलाम थींदो, उहो दोस्त त हुया। हज़रत मूसा अलैहिस्सलाम दोस्त पाण में हुजब रखंदा आहिनि, हुजब रखंदो। हिकिड़े ॾींहुं पुछाईं हीअ सुना ध्यान जी ॻाल्हि आहे, थोरो ॿुधिजो ऐं इन ॻाल्हि ते अमल कजो। हिदायत जी ॻाल्हि आहे, तव्हांखे नसीहत जी ॻाल्हि आहे ऐं हक़ीक़त बि आहे। चयईं रब साईं मूंसां जन्नत में केरु गॾु हूंदो? चयईं सा हिकिड़ो उन शहर जो असांखे हींअर नालो यादि कोन्हे। चयईं फलाणे शहर जो जेको कासाई आहे उहो मूंसां जन्नत में तोसां गॾु हूंदो। फलाणो नालो थिए कासाए को कमु कंदो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम दिलि में ख़्यालु कयो त हाणे हुननि जी ज़ाहिर आहे एतिरियूं नेकियूं एतिरा अमल हूंदा, इन जी चाचा कयां हुन जा अमल त ॾिसां न। जेको मूंसां गॾु हूंदो ज़ाहिर आहे को अहिड़ो अमल हूंदुसि, अहिड़ी हुन जी इबादत हूंदी। हे सुणा पुछाए 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 उन शहर में अची पहुतो। उते आयो, पुछा कई, ख़बर पियसि ॿुधायूंसि जो कासाई फलाणे चौक ते कुहंदो आहे ढोर। हे आयो त बाक़ी ढोर अमरा कोई वेठो आहे। इन जो सलाम वारायो, चयईं बाबा मां तव्हांजो महिमान आहियां। हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयोसि हुनजो बाबा बिस्मिल्लाह आयो महिमान आयो त ख़ैर आहे, हाणे 2-3 मिंट ते विहो त असां हे फारूक थी वठूं त पोइ हलूं था घर। हज़रत मूसा अलैहिस्सलाम वेठो हुते, हिन ठाहो को गोश्त जो टुकड़ो कटियो, हाणे महिमान बि आहे घर पाण बि खाईंदासीं, कटे साइड ते कई, बकाया गोश्त खपाए फारूक थी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे माल जो अचो था घर। आया घर, हिन मानी जी तयारी कई, भाॼी कई। बहरहाल मानी भाॼी हिन पाण पचाई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे घर में ॿियो केरु बि नज़र कोन आयो। ॾिठईं त सॼो कमुकार हिन कयो। मानदानी करे हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे मानी ॾिनई, बाबा इहे खाओ तव्हां। हिन वरी चयोसि त मां 2 मिंटनि में अचां थो। मानी भाॼी खणी पाणीअ जो लोटो खणी अंदरि वियो हलियो। अंदरि वियो हलियो, 15-20 मिंटनि खां ॿाहिरि निकिरी आयो। पाण वरी मानी खाधई, मानी खाई लत ॾेई सुम्ही पियो। ॾींहुं गुज़रंदो हलियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो ॾींहुं हिन जो को बि अहिड़ो अमल कोन्हे, राति में कंदो हूंदो का इबादत। हाणे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो वियो ई उते सिर्फ़ु हुन जी इबादत ॾिसणु हुयो। ॾिसां त हिन जो अहिड़ो कहिड़ो अमल आहे, हाणे हुनखे ॿुधाए त कोन पियो। अदा राति में हज़रत मूसा अलैहिस्सलाम ख़्यालु कयो पर यार त ॾाढो फड़ पियो निंड सुकून सां। उथी निमाज़ जी टाइम ते निमाज़ बि हज़रत मूसा सां गॾु पढ़ी, वरी सुबुह जो पंहिंजे कम ते। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॿी बि राति रहियो। वरी राति जो बि हिन इहा ई कार कयसि। चवंदा मानी हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे ॾेई, चवंदा बाबा मां अचां थो 15 मिंटनि में। वरी अंदरि मानी खणी वियो, पाणी खणी वियो। 15 मिंटनि खां पोइ वरी आयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो त हाणे जेको बि राज़ आहे सो अंदरि आहे हिननि 15 मिंटनि जो। छाजे करे राति जो बि गॾु गुज़ारियो मां त अहिड़ो कोन्हे त अमल ॾींहं जो बि ज़ाहिर में त अहिड़ो नज़र कोन थो अचे। पोइ जंहिं महिल वरी मंझंदि जो टाइम थियो, 2 वेले जो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे मानी ॾिनई। चईं बाबा मां अंदरूं थी अचां त हज़रत मूसा अलैहिस्सलाम थोरो दरखूं चईं ॾिसां सही अंदरि आहे छा। ॾिठईं त हिकिड़ी कुराड़ी आहे, झूर आहे, औरत आहे हिन जी अमड़ी, हुनखे मानी चॿाड़े पाण ऐं वरी कढी वरी विझंदो थो वञे, पंहिंजे वात मां कढी वरी उनजी वात में विझंदो थो वञे। ॾाढो पाणी धाणी प्यारे फारूक थी सुकून सां। ऐं जंहिं महिल मोकिलाएसि पियो अमड़ हाणे मां वञा त हुन चयोसि त भला अलाह कंदो त जन्नत में हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां गॾु हूंदे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾिठो त इहो ई आहे, बसि इहा ई इबादत आहे जेका अमड़ जी दुआ अथसि न, वेले वेले ते चएसि पई थी त अलाह कंदो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां गॾु हूंदे। इहा आहे अमड़ जी दुआ जेका
कंहिं बि मंज़िल ते पुॼाए सघे थी। असांजी तव्हांखे इंतिजा आहे त महिरबानी करे अबे अम्मा खे ज़िंदगीअ में राज़ी रखो। भले मूं भलो अमल इहो अथव जेको कहिड़ी मंज़िल ते पुॼाए सघे थो। हीअ कहाणी जेकॾहिं पसंदि आई हुजेव त महिरबानी करे ॿियनि दोस्तनि ने बि मोकिलींदा, बल्कि चवंदा त बाबा हे चैनल खोले ऐं इहे कहाणियूं अहिड़ियूं कम जूं ॾिसो। अस्सलाम वालेकुम या अली मदद।